नास्टिन शहदाद कोट में सवई आबादगारन ऐं हारिन पारां सारिन जी मुनासिब अघ न मिलण ऐं वापारिन जी नाजाइज़ कटौतिन खिलाफ़ सिंध ऐं बलोचिस्तान के मिलाईंदड़ मेन शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे मुज़ाहिरो कियो वियो। उन हवाले सां पेश आहे शहदाद कोट मां ज़मीर खैर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, शहदाद कोट वेझो ॻोठ भरमी में लाड़काणे शहदाद कोट रोड ते वापारिन जी नाजायज़ कटवतिन खिलाफ़ सवें आबादगारन ऐं हारिन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे, जंहिं सबब सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वींदड़ सवें गाॾियूं मुअतल थी वियूं आहिनि। इन सिलसिले में जेके ग़रीब हारी ऐं आबादगार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, वापारी असां तमामु वॾी नाजाइज़ था कनि। असांजी 3 मण कटौती आहे ऐं छलाणो आहे, असांखे बेगुनाह कटींदा। असांजी कोर्ट सेशन कोर्ट में असां पिटीशन दाख़िल कईसीं, उन भी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। कंबर शहदाद कोर्ट DC कंबर शहदाद कोर्ट उन भी असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे, पर हो कंहिं ॻाल्हि ते कंहिंखे मुञण लाइ तयारु न आहिनि। अञा भी DC कंबर शहदाद कोर्ट के राइस मिलनि जो सदर आहे, उहो भी जेको आहे दरकार ऐं दमान थो ॾिए त मां तोसां जेको आहे बदिली कराईंदुसि ऐं कराईंदुसि। असां इन जे लाइ भरपूर असां जिदोजहद हलाई आहे। जीअं त हीअ असांजो एहतजाज सिर्फ़ु अॼु कोन आहे, असांजो तक़रीबन 2-3 साल गुज़री विया आहिनि। हीअ असांजो एहतजाज जारी रहे थो, सिर्फ़ु नाजाइज़ कटौतियुनि खिलाफ़ ऐं घटि रेट मिलण खिलाफ़। छो जो 900 रुपया गवर्नमेंट असांजो हाईकोर्ट ऐलान करे छॾियो त 900 रुपया रेट ॾिनो वञे सारी जो, जेको असांखे हिते 600 रुपया मणफी मिले थो। ऐं नाजाइज़ कटौतियूं जेके हिते थियनि थियूं उहो वॾो ज़ुल्म आहे, उहो ॿियो कंहिं बि शहर में कोन्हे। असल ॻाल्हि इहा आहे त असांजी जेका बि संगत जेके हारी आहिनि उहे तबाह बर्बाद तमाम घणो ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो आहे। इन्हनि इम्तिहान वारनि असांजा बच्चा बुख था मरनि, असां कर्ज़ी थी आहियूं, व्याजनि में मुब्तला थी आहियूं। हिते सभु आबादगार ज़मीदार बीठा आहिनि, ॿई मथां साड़ियूं खई था वञनि त कसम मूंखे ख़ुदा जो हिकिड़ो रुपयो बि हारी लाइ नथो बचे। अञा 10 खां 20 खां 30 50 हज़ार लख ते बि हारी वीचारा ज़मीदार न कंदी रहनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो 85% जेका असांजी सिंध जी पाकिस्तान जी पॉपुलेशन आहे उन्हनि जो सिर्फ़ु हारी ऐं आबादगार आहिनि। ऐं 85% सां जेका ज़्यादती थिए थी, इहा एतिरी ज़्यादती पूरी दुनिया में कंहिं बि मुल्क में कान्हे। हाणे जीअं असांजे अपर सिंध खे लुटियो थो वञे कम जे रेट में, तीअं असांजे उत्तर सिंध खे तबाह बर्बाद कयो थो वञे कटौती जे हिसाब सां।